किताब लिखन था तो अल्लाह तबारक व तआला जल्ल जलालहू जल्ल शानहू रात के 3 कमन जे वास्ते पैदा कयो हुआ। रात 3 मकसदन जे वास्ते बनाई वई आहे। जेकॾहिं को माण्हू उहे 3 मकसद पूरा नथो करे तो क़यामत जे ॾिहाड़े में रात उन जे मथां फरियाद थी। पहिरियों रात के रब आराम जे लाइ पैदा फरमायो। ॾींहं जो कारोबार जो थको मांदो इंसान रात जे वक्त में सुकून ऐं फरहत वठंदो आहे, थक भंजंदो आहे, बिस्तर ते आरामी थींदो आहे। इहा रात अल्लाह ताला आराम जे लाइ ख़लक़ी। ॿियो रात के ख़लक़ण जो मक़सद इहो आहे त रात जो कुछ हिस्सो मानो अल्लाह जे इबादत में भी, खुदा जे बंदगी में उभ पेरो भी अल्लाह के याद करे। टियों रात जे ख़लक़ण जो मक़सद ऐं गर्ज़ इहो आहे त बानो पंहिंजे रब जे दरबार ते दुआ ऐं इल्तिजा करे। बुज़ुर्गनि फरमायो त पंहिंजी रात खे 3 हिस्सनि में विरहायो। हिकिड़ो हिस्सो निंड ऐं आराम जे लाइ बणायो, ॿियो हिस्सो निमाज़ ऐं तहज्जुद जे लाइ बणायो, टियों हिस्सो जॾहिं रात जो आख़िरी हिस्सो अचे उन रात जे आख़िरी हिस्से में दामन फैलाए पंहिंजे मालिक जे दरबार ते दुआऊं इल्तिजा करे, खैरात पिनो। छो रात जे पोएं हिस्से जे अंदर जॾहिं को माण्हू अल्लाह के सॾींदो आहे त इहे सॾड़ा रब खे ॾाढा वणंदा आहिनि। इहा दाह कॾहिं बि रायगान न वेंदी आहे। रात जे पोएं हिस्से जी दाह वरनाई वेंदी आहे। इहा दाह जी